ज़िले कश्मीर कंदकोट में अमन अमान ख्वाब बणिजी वियो। हराए ॾींहुं अगवा क़त्ल ऐं फुर जी सूरत में ॾोही वारदातूं रोज़ मामूल बणियल आहिनि। ताज़े वाक़े में कच्छ जे हथियारबंद टोले करमपुर थाणे जे हद इलाही बख़्श बिजाणी लाड़े वटि इंडस हाईवे ते काह करे ईंदड़ वेंदड़ मुसाफ़िर गाॾियुनि मथां जदीद हथियारनि जा मुंहं खोले छॾिया। फायरिंग जे ददकनि ऐं धमाकनि सबबि इंडस हाईवे ते सफ़र कंदड़ मुसाफ़िरनि ऐं भरपासे जे इलाइक़े वासियुनि में ख़ौफ़ पकिड़िजी वियो। गोलियूं लॻण सबबि हिकु ट्रक ड्राइवर ऐं रस्ते वेंदड़ बागरी बिरादरी जे मर्द ऐं औरत ज़ख़्मी थी पिया। फायरिंग में ज़ख़्मी थियल ट्रक ड्राइवर जी सुञाणप ज़ाकिर खोसो ऐं बागड़ी बिरादरी जे ज़ख़्मियुनि जी सुञाणप माई मिठी ऐं चरणदास तौरु थी आहे। इतलाह ते करमपुर पुलिस समेत ज़िले कश्मीर कंदकोट जे मुख़्तलिफ़ थाणनि जा पुलिस वटाला SSP कश्मीर कंदकोट बशीर अहमद बिरोही जी हिदायतुनि ते वाक़े वारे हंधि पहुता। जवाबदार फ़रार थी विया। पुलिस ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो। वाक़े में हिक ॼणे जे अगवा थियण जा इतला आहिनि, जंहिंजी पुलिस तस्दीक न कई। ॿिए तरफ़ वाक़े सबबि इलाइक़े में ख़ौफ़ पकड़ियल आहे, जॾहिं त वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो। हर वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो GTN न्यूज़ करमपुर।